लिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिन्नासि वल जान वअला आलिहि वअस्हाबिहि वअज़वाजिहि वअहलि बैतिल मुतत्तहिरीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलात क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ बुलंद आवाज़। सोने नबी दिलबर नबी इमामुल अंबिया बिनी जहानन जे सरदार जे मथा बुलंद आवाज़ सां सलात शरीफ स्टेज तक तव्हांजो आवाज़ अचण खपे। असांखे पक पए त ही जमात जागे थी पई, निंड में न आहे। जेके जागिन था उन्हनि जो आवाज़ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
अज वारी प्यारी रात जुमातुल मुबारक जी बाबरकत रात तहांजे हिन ॻोठ जे अंदर अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो क़ुरान काफ़ी किलोमीटरन तक गूंजी रहियो आहे। क़यामत जे ॾींहं तक ये वण, ये बूटा, ये पत्थरूं, ये भितर, ये ज़मीन सब शाहिदी ऐं गवाही ॾेई करे चवंदा अल्लाह ही पक्का ऐं मोमिन, पक्का मुसलमान, क़ुरान जा दीवाना, सोहणे नबी सहाबा ऐं अहल बैत जा सच्चा आशिक, जिन पूरी रात सबर सां, पूरी रात हिम्मत सां, हौसले सां तुंहिंजो कलाम ॿुधो हो, आलिमन जो दीदार ऐं ज़ियारतूं कयूं, वक़फ़े वक़फ़े सां जॾहिं क़ज़ाए हाजत जी ज़रूरत पवनि पई त वञनि पिया, मोटनि पिया, पाणी पीअण जे लाइ वरी वेहनि पिया। अल्लाह हिननि मैदान न छॾियो, हिननि आख़िरी घड़ी तक क़ुरान जो लज रखी करे उलमा इकरामन सां साथ ॾिनो हो। पोइ रहमत जा फ़रिश्ता भी गवाह थी करे अल्लाह वटि गवाही ॾींदा आहिनि त क़यामत जे ॾींहुं माशर जे मैदान में ही क़ुरान भी हिन उम्मत जे लाइ सिफारिशी बणिजी करे गवाही ॾेई चए अल्लाह इन्हनि खे जन्नत अता फरमा। ऐं मूंखे उम्मीद आहे जेका जमात बाक़ी बची आहे इहे वाइज़ ऐं तकरीर ॿुधण जे लाइ माशा अल्लाह वेठा आहिनि या बीठा आहिनि। इन्हनि खे गुज़ारिश आहे त अॻिते अॻिते सुरी अचो। मूंखे यकीन आहे त तव्हां माशाअल्लाह मुहब्बत सां वेठा हो, तव्हां प्यार सां वेठा हो क़ुरान ॿुधण जी नियत सां, त थोरा अॻिते अॻिते सुरी अचो। जज़ाकुमुल्लाह। क़ुरान मजीद जे वेझा वेझा थी वेहो त ही महफ़िल, ही मजलिस अञा मूंखे प्यारी लॻे। जेके दोस्त बीठा आहिनि इन्हनि खे बि गुज़ारिश आहे त वेही रहनि, जेके परे हलिया विया उहे बि सोरे थियनि तो मिठड़ो कुरान पढ़जे। अल्हम्दुलिल्लाह असांजा मोहतरम दोस्त नौजवान नात ख़्वान हाफिज फैज़ मोहम्मद साहब चाचड़ वरी मेहनत सां जुमला जमायत जे मेहनत सां ये प्रोग्राम मुनक़िद करायो आ। दुआ कयो अल्लाह पाक असां तांजे हाज़िरी के पांजे बारगाहे आलिया में कबूल फरमाए। आमीन। वडे आवाज़ अया बुलंद आवाज़ डबलिंग बुलंद आवाज़ सां चो आमीन। ही केड़ो महीनो हली रहियो आ? गाल बुधो, तवां थकल वेठा हो मां समझा थो, लेकिन तहां खां वधीक थकल मां आया जो सुबह खां वठी फजर नमाज पढ़ी मां गाड़ी ते सफ़र शुरू कयूं, हाने तक मां चेल सीधी न कई। हे मूंखे 5 जलसों ऐं प्रोग्राम हाने पहुचण साईं बाऊ फैज़ मोहन फरमायो साईं जल्दी क्यों तकड़ क्यों स्टेज ते हलो, मां जो पानी त पियां साह त खण। हाने तव्हां मूंखे ॿुधायो मां अञा भी बीठो आहियां, तव्हां फौत थिया हो, कज़ा थिया हो, तव्हांजो जनाज़ो। हिम्मत रखो, हौसलो रखो, ईअं तव्हां चुस्त थी करे वेहो जीअं थकल हिकु आलिम बुज़ुर्ग अचे तव्हांजी मोहब्बत खे ॾिसी उन जा हौसला बुलंद थियनि। असां तव्हांजे चेहरे खे ॾिसी असांखे उबासूं था, पोइ कीअं वाइज़ कंदा? जमात मोहब्बत वारी हुजे, जमात बा हिम्मत हुजे, हौसले वारी हुजे, ऐं कुरान जीअं पढ़जे कुरान ख़त्म न थिए तीअं सुभान अल्लाह जी गूंज हुजे। निंड वारा सुभान अल्लाह, जेके गहरी निंड में पिया उहे सुभान अल्लाह, गहरी निंड वारा है निंड वारी जमात जेके सुभान अल्लाह चवनि। हाने अग में शक हो, हाने पक पइजी तहांजे बुजुर्गीअ जी मूंखे ख़बर आहे। अब जेके जागन था उहे सुभान अल्लाह, जागण वारा तो बिले त निंड वारा हो वेचारा जेके सुभान अल्लाह चवनि। पोयां दोस्त सुभान अल्लाह चवनि, हथ मथे करे ख़बर पए त ही मोहब्बत सां वेठा आहिनि, त मां भी मोहब्बत सां कुरान खोलियां, कुरान जूं लोलियूं ॾियां। अबा ही केड़ो महीनो आ? इस्लामी साल जो इस्लामी
पीरों पीरे महीनो जंहिंजो नालो मुहर्रमुल हराम आहे। अज शान शहीदन जो बयान थींदो, छो त इस्लाम में शहीद न आहे, हिकु शहीद न आहे, घणा शहीद आहिनि। पोइ असां कोशिश कंदासीं तव्हांजे तबियत जे मुताबिक़ इंशाअल्लाह उहा डोज़ वारी तव्हांखे गोरी खाराईंदासीं। वधीक हाई डोज न थी वञे, तव्हांजे सेहत जे लाइ ख़राबी न थी वञे। तव्हांजे हौसले सां, तव्हांजे हिम्मत सां, तव्हांजे तबियत जे मुताबिक़ इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं मां वक़्तु ॾींदो। जेकॾहिं तव्हां शहीदनि जी तारीफ़ ऐं शहीदनि खे ॾिसणु चाहियो था त पोइ मूंसां गॾु मदीने हलो। मदीने जो मज़लूम मस्जिद जे नबीअ जो शहीद तोखे शहीद हज़रत मीर उमर फारूक आज़म नज़र ईंदो के न? जेकॾहिं तूं मूंसां हल तोखे शहीद इस्लाम मज़लूम मदीना कुरान पाक जे दामन में तोखे सैयदना हज़रत उस्मान बिन अफ़ान शहीद नज़र ईंदो। वरी मूंसां गल उहद जे मैदान में हल तोखे नबीअ जो चाचो हज़रत अमीर हमज़ा 11 टुकड़ा नज़र ईंदो। अया मूंसां अॻिते हल कूफे जे जामिया मस्जिद में हज़रत शेर खुदा अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु तोखे शहीद नज़र ईंदो। त करबला जे मैदान में 10 मुहर्रमुल हराम जे तारीख़ ते तोखे हज़रत इमाम हुसैन पंहिंजे भाइरनि सां, पुटनि सां, भाइटनि सां गॾु शहीद नज़र ईंदो। त पहिरें मुहर्रमुल हराम जे तारीख़ ते हज़रत मीर उमर जी शहादत नज़र ईंदो। 18 ज़ुल्हज ते हज़रत उस्मान बिन अफ़ान शहादत तोखे नज़र ईंदी। ये शहीद आहिनि ऐं इन्हनि जा वॾा दास्तान आहिनि। इन शहादत के तव्हां ॿुधो त ॿुधी न सघंदो, को दिल सां बयान करे त को बयान करे न सघंदो। जंहिं मज़लूमाना अंदाज़ सां इहे शहीद थिया ऐं जंहिं हिम्मत ऐं हौसले ऐं कुर्बानियुनि सां, जंहिं क़ुरान मजीद खे पंहिंजे सीने सां लाए करे मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन इस्लाम जी हिफ़ाज़त कई आहे, उनजो को मिसाल दुनिया में न आहे। ऐं हर हिकु शहीद जे शहादत में को न को सबक़ आहे। ॻाल्हायो छा आहे? ही कहानी न आहे, ही किस्सो न आहे, ही के ड्रामो को फिल्म न आहे। ही कुरान जंहिंजे शहादत जी गवाही ॾे, नबी जंहिंजे शहादत जी गवाही ॾे, इनमें को न को सबक़ आहे। कहिड़ो सबक़ आहे? करबला जे मैदान में इहो सबक़ मिलियो जो सैयदन सजदो न छॾियो, चो बीबिन पर्दो न छॾियो। सुभान अल्लाह। सुभाणे चए जागो था जेके जागिल था ॿई हथ मथे करे चो सुभान अल्लाह। सैयदन सजदो न छॾियो, बीबिन पर्दो न छॾियो। ॻाल्हि ई आहे त बस ख़त्म आहे। माना हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला शहादत जे वक़्त में आखिरी घड़ीअ में सर धड़ खां धार थिएसि तो पियो, तॾहिं बि उहो सर सजदे में कटाई। माना नमाज में, नमाज जी वॾी रहमत आहे। बचड़ा शहीद थी विया, सब जा सब। हज़रत इमाम हुसैन सां शहीद थी वियो। पूछो तारीख़ जा किताब ॾिसो, खोलो। करबला जे मैदान में खीमन मां बेपर्दा थी करे खुदा जो कसम बीबी ज़ैनब बीबी सकीना कोन निकता हुआ, उते जो उते पर्दे में वेही करे अल्लाह जे ज़िक्र में मशगूल। उन वटि कुरान हो, यजीदन वटि तलवार, तीरूं ऐं नेज़ा ऐं सिरह ऐं छुरियूं ऐं खंजर हुआ। करबला जे मैदान में हज़रत मिठड़े इमाम हुसैन वटि नाने नबीअ जो कुरान हुयो के न हुयो? सुभान अल्लाह नथा चओ? मां तव्हांजे ज़हन खे थोरो तयारु कयां। ऐं उहे शहीद थी विया त उहे असांखे सबक़ ॾेई विया त तव्हां असांजे शहादतनि खे ॾिसी करे तव्हां पोइ रोईंदो, तव्हां चवंदो त वाकई
छा करे विया असां छा था कयूं पिया तंहिंजे करे हिकिड़े शाइर चंद जुमला लिखिया त असां खे पोइ यादि करे तव्हां सारी चवंदा न कबो आहे यादि मुड़सन खे वींदे खां पोइ जीअरे कंहिंजो क़दुरु कोन हूंदो शहीद इस्लाम शहीद मस्जिद नमाज अल्लामा डॉक्टर खाल महमूद रहमतुल्लाह अलैह शहीद इस्लाम जॾहिं शहीद थी विया पंहिंजा तो रोइन पिया ख़ुदा जो कसम पराया बि रोइन पोइ इहा ॻाल्हि आहे न कंदे यादि मुड़सन खे वींदे खां पोइ तंहिंजे करे उन्हनि जी शान में चंद जुमला चवण वारे चया सुभान अल्लाह चओ त मां ॿुधायां अञा वॾे आवाज़ चे भुलाने से जो न भूले वो कहानी छोड़ जाऊंगा भुलाइण जहिड़ो आहे करबला भुलाइण जहिड़ो आहे उहद भुलाइण जहिड़ो आहे बदर भुलाइण जहिड़ा आहिनि खंदक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिजरत सहाबा जूं शहादतूं न भुलाने से जो न भूले वो कहानी छोड़ जाऊंगा ज़माना मैं तेरी आँखों में पानी छोड़ जाऊंगा दादा जो सुभान अल्लाह लिपट कर दरो दीवार से लोग रोएंगे लिपट कर दरो दीवार से लोग रोएंगे मैं ऐसी सोग में लिपटी जवानी छोड़ जाऊंगा बुलाओगे कहाँ तक तुम मेरी यादों बातों को भुलाओगे कहाँ तक तुम मेरी यादों बातों को हर मोड़ पे अपने लहजे की रवानी छोड़ जाऊंगा कुछ इस तरह से निकलूंगा तेरी दुनिया को ठुकरा कर कुछ इस तरह से निकलूंगा तेरी दुनिया को ठुकरा कर मैं अपने दुश्मन के चेहरे पे भी हैरानी छोड़ जाऊंगा केड़ो महीनो मुहर्रमुल हराम जे पेरे तारीख ते शहादत सोने मीरे उमर जी शहीद आहे ना शहीद इस्लाम आए के ना दा मुहर्रमुल हराम जे तारीख ते शहादत आए मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नवासे सैयदना हजरत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शहादत आए के ना हजरत फारूक आजम भी शान वारो जो सुनो हुसैन भी शान वारो असा हजरत फारूक आजम हजरत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे पांजे अखड़न ते रखंदा आयो सोने इमाम हुसैन के भी पांजे अखड़न ते रखंदा आयो जेको सोने उमर जो मुनकिर उनके काफर बेईमान समझंदा आयो तिया मिठड़े हुसैन जे मुनकिर के भी काफर बेईमान समझंदा आयो असा जो त मिलन सा प्यार है मिलन सा मोहब्बत है असा जी सीले की खोली दी साहबा जो इश्क नजर दो आल पैदा जो प्यार नजर दो मिठड़ो कुरान नजर दो असा वट गैज़ ना है कावड़ ना है हसद ना है तो दुनिया वारो असा वट मोहब्बत ही मोहब्बत है प्यार ही प्यार है हजरत फारूक आजम केड़ो जवान
आहे वो जवाला मुझे दिलबर नबी फरमायो ओ दुनिया वारो जे करे अब मरी वये रोण वारो पुट रोंदस पुट मरी वये उनते रोण वारो बाबो होंदो शागिर्द मरी वये रोण वारो उस्ताद होंदस मुरीद ते मुर्शिद होंदो ओ दुनिया वारो मुझो उमर जने दुनिया छड़े विंदो इन जेला इस्लाम रोइंदो मदीनो रोइंदो मदीने जा माण्हू रोइंदा गरीब रोइंदा अपाज रोइंदा लूला लंगड़ा रोइंदा अंधा रोइंदा माज़ूर रोइंदा इहो मराए जेको फर्श ते गालाइंदो आ अल्लाह अर्श मां कुरान नाज़िल कंदो आ एड़ो अमीरुल मोमिनीन आहे हज़रत फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु बुधो दुनिया जा मुसलमान 27 ज़ुल्हज जे तारीख़ ते मीरे उमर नमाज में आहे ज़ालिम कातिल आयो नमाज जे दौरान में पोया हमलो थो करे खंजर थो आणे हज़रत उमर ज़ख्मी थी पयो दुनिया वारो एडो त गहरो ज़ख्म लगो हज़रत उमर जड़ो बहादुर पान के संभारे न सघियो आ हज़रत उमर मुसल्ले काटियो अब्दुर्रहमान बिन लौफ के इशारो कई यार हलिया मोहम्मद मुस्तफा जे मुसल्ले के संभार नबी जो मुसल्लो खालिया हज़रत अब्दुर्रहमान बिन लौफ रुनो नेमाना नेण खणी अमीरुल मोमिनीन रे रे छई पूरो रत में भरल आहे रत जा फुआरा होया जे करे नमाज में अचा तो हज़रत उमर के केर संभारे पूरो रत बदन जो वही वेंदुस शहीद थी वेंदो पट्टी बदा चेलो बदास जल्दी में खणास जे करे असां जो तां जो घर जो वडो बाबो उस्ताद या वडेरो मुर्शिद जे करे जख्मी थी पवे देर न कंदासे गाड़ी घुराए डॉक्टर वट खड़ी वेंदासे पने आकिल मां जवाब मिलो सकर वेंदासे सकर मां जवाब मिलो हैदराबाद खड़ी वेंदासे देर न कंदासे कराची खड़ी वेंदासे बचड़ा बीमार थी पिया देर न कंदासे बीमा जो यहाँ फाटन ते इंदो ही त अमीरुल मोमिनीन ही त सुढ़ो उमर आहे ही त महबूब जो दिलबर आहे दुनिया वारो हज़रत उमर फरमायो अब्दुर्रहमान मुझो ख्याल न कर यार बस नमाज के अदा कर।